नंबर 6 प्रेपोजिशन। हेलो व्यूअर, आई एम आज़ाद सागर जान। जीअं त ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि जिन मां असीं नाउन, प्रोनाउन, वर्ब, एडजेक्टिव, एडवर्ब असां पार्ट 4, पार्ट 5, पार्ट 6, पार्ट 7 एंड पार्ट 8 में सिखी आया आहियूं। ठीकु आहे। अॼु असां सिखंदासीं प्रेपोजिशन यानी हर्फ़ जर। ठीकु आहे। हर्फ़ जर जी असां मुकमल डेफिनेशन बयानु कयूं था। त जीअं प्रेपोजिशन हर्फ़ जर। ठीकु आहे। हर्फ़ जर माना लाॻापो रखणु। हर्फ़ जर जी माना आहे लाॻापो रखणु। ऐं हिन जी इंग्लिश में डेफिनेशन आहे ए प्रेपोजिशन इज़ अ वर्ड विच इज़ इन यूज़ड बिफोर नाउन और प्रोनाउन टू शो इट्स रिलेशन विथ इन अदर वर्ड्स ऑन द सेंटेंस। ठीकु आहे। अहिड़ा लफ़्ज़ जेकी जुमिले में कंहिं इसम या ज़मीर जे पुठियां अची संदसि लाॻापो जुमिले जे ॿिए कंहिं लफ़्ज़ सां ॾेखारीनि त उनखे हर्फ़ जर चइबो आहे। ठीकु आहे। एग्ज़ाम्पल तौरु हिकु लिस्ट ॾियूं था। ठीकु आहे। ऐं लिस्ट ऑफ प्रेपोजिशन यानी हर्फ़ जर जी लिस्ट। ठीकु आहे। असां उहे वर्ड हिते ॿुधायूं था जेके हर्फ़ जर में इस्तेमालु थींदा आहिनि। जीअं टू माना ॾांहुं ताईं, एट यानी ते वटि, ओवर यानी मथां। ओके। अप माना मथे, ऑफ यानी जो, जा या जी, आफ्टर खां या पोइ। इहे सभु हर्फ़ जर में इस्तेमालु थींदा आहिनि। अञा कुझु अॻिते बि वर्ड ॿुधायूं था। आउट ॿाहिरि, फार लाइ, अंडर हेठियां, विथ सां, थ्रो वसीले या ज़रिए, फ्रॉम खां, तां, सां, सिंस यानी खां वठी, फार खां वठी। सिंस ऐं फार जी सेम माना आहे। ठीकु आहे। अबव मथे, मथां, ऑन ते, इन में, इनटू में या अंदर, बिटवीन यानी जे विच में। कुछ ॿिया वर्ड भी अञा ॾिसूं था। अमंग जे विच में, अबाउट बाबति या जे बारे में, बेनीथ यानी जे पुठियां, बिलो हेठियां, अंडर हेठियां, इनसाइड अंदरी तरफ, आउटसाइड यानी बाहरी तरफ, बिफोर यानी अॻियां, बिसाइड भरिसां, बिहाइंड पोयां या पुठियां, विदिन जे अंदर, बियॉन्ड यानी परियां, अक्रॉस ॿिए तरफ़, अलॉन्ग सां गॾु, विथ सां या खां। अॼु असांजो हर्फ़ जर मुकमल थी वियो आहे। वधीक मालूमात लाइ असां सां गॾु हुजो। असांजो हर पार्ट तफ़सील सां हूंदो आहे ऐं वीडियो मुकमल ॾिसो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो अगरि अञा ताईं न कयो अथव त। वीडियो खे लाइक कयो, पंहिंजनि दोस्तनि में शेयर कयो। ठीकु आहे। थैंक्स फॉर वॉचिंग। ऐं असां अचूं था कंहिं ॿिए पार्ट में। पंहिंजो रखो ख़्यालु। टेक केयर।